सिंझोरो रिपोर्टर गुलाम मुर्तज़ा खोरखानी। डिप्टी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट सांगड़ जे स्टेनोग्राफर मोहतरम मोहम्मद यामीन शेख ऐं सेक्रेटरी यूनियन काउंसिल मोहतरम अब्बास अली हिंगोरो जे रिटायर थियण जे मान में अलविदाई पार्टी ॾिनी वई। अलविदाई पार्टी में एडिशनल डायरेक्टर लोकल गवर्नमेंट सांगड़ मोहतरम जनाब जमशेद अली कायम खानी, डिप्टी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट सांगड़ जनाब जुल्फकार अली खोसो, सेक्रेटरी सदर यूनियन एम्प्लॉइज एसोसिएशन सिंध मोहतरम जनाब नूर ब्रोही, ऑफिस सुप्रीडेंट मोहम्मद हनीफ लगारी, सेक्रेटरी यूनियन काउंसिल जनाब MM चांडियो, सेक्रेटरी यूनियन काउंसिल मिठो खोसो जनाब अली नवाज शेख, सेक्रेटरी यूनियन काउंसिल जनाब मुख्तार अली उन्नड़, सेक्रेटरी यूनियन काउंसिल जनाब इरफान अली अबड़ो, सेक्रेटरी यूनियन काउंसिल जनाब उबैदुल्ला, ऑफिस असिस्टेंट जनाब नज़ीर अहमद दाहिरी, शहबाज अली नारेजो समेत ज़िले सांगड़ जे यूनियन काउंसिल जे सेक्रेटरिन जी वॾी अंग में अलविदाई पार्टी में शिरकत कई। उन मौके ते एडिशनल डायरेक्टर लोकल गवर्नमेंट सांगड़ जनाब जमशेद अली कायम खानी, डिप्टी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट सांगड़ जनाब जुल्फकार अली खोसो, सेक्रेटरी यूनियन काउंसिल मिठो खोसो जनाब अली नवाज शेख, सेक्रेटरी सदर यूनियन एम्प्लॉइज एसोसिएशन जनाब नूर ब्रोही चयो त लोकल गवर्नमेंट में रिटायर्ड थींदड़ मुलाज़िमनि जे मान में कॾहिं बि अहिड़ी तकरीब कान थी आहे। असां अहिड़ी रिवायत विझी रिटायर्ड थींदड़ मुलाज़िमनि जी हौसला अफ़ज़ाई कई आहे ऐं आईंदा सभिनी खे अहिड़ी रिवायत करणु घुरिजे। रिटायर्ड थींदड़ मोहतरम मोहम्मद यामीन शेख ऐं मोहतरम अब्बास अली हिंगोरो खे सिंध जी सकाफ़त अजरक ऐं गुलाब जे गुलनि जा हार पाराए विया ऐं रिटायर्ड थींदड़ मुलाज़िमनि जे मान में पिणु आजियाणो ॾिनो वियो।